वालेकुम नाज़रीन, अली रज़ा मंगी अवां हाज़िर आहे। नाज़रीन, नौजवान कंहिं बि मुल्क जो सरमायो हूंदा आहिनि। शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं, ख़ासि तौर ते उहे शागिर्दियाणियूं जेके आला तालीम पढ़ाइण जे लाइ पंहिंजे घरनि, शहरनि, ॻोठनि, वाहण बस्तियुनि खे छॾे करे अची हॉस्टल्स में रहनि था। पोइ उहे यूनिवर्सिटीज़ जूं हॉस्टल्स हुजनि, प्राइवेट हॉस्टल्स हुजनि या वरी गॾिजी सॾिजी करे को सेटअप ठाहिनि। पर बसि उन्हनि जो मक़सदु जेको आहे उहो इहो ई हूंदो आहे त उहे पंहिंजा ख़्वाब खणी ईंदा आहिनि ऐं उन्हनि जी साभियां जे लाइ उहे कोशिशुनि में लॻी वेंदा आहिनि। हाणे असां वटि सॼी सिंध जे अंदरि तमामु वॾा इदारा आहिनि जिन तमामु वॾनि माण्हुनि खे जनमु ॾिनो आहे, वॾनि नालनि खे पैदा कयो आहे। ख़ासि तौर ते जेकॾहिं असां ॻाल्हि कयूं त पब्लिक यूनिवर्सिटीज़ जो किरदारु अहम रहियो आहे। सॼी सिंध जे अंदरि मुख़्तलिफ़ पब्लिक यूनिवर्सिटीज़ आहिनि जंहिंमें सिंध यूनिवर्सिटी जामशोरो आहे, कराची यूनिवर्सिटी आहे जेका अॻूणी सिंध यूनिवर्सिटी आहे जेका जामशोरो शिफ्ट कई वई। पाण हिन मामले ते वरी कंहिं ॿिए दफ़े ज़रूरु ॻाल्हाईंदासीं। सिंध मदरसो यूनिवर्सिटी आहे, सिंध एग्रीकल्चर यूनिवर्सिटी टनोजाम आहे, शाह अब्दुल लतीफ़ यूनिवर्सिटी ख़ैरपुर आहे, क़ाइद अवाम आहे, चांडका आहे, IBA सखर आहे, IBA कराची आहे। मुख़्तलिफ़ प्राइवेट पब्लिक यूनिवर्सिटीज़ जेके आहिनि उहे पंहिंजे किर्त में लॻल आहिनि ऐं उतां केतिरा ई माण्हू जेके आहिनि आला तालीम पढ़ाए अॻिते अचनि था ऐं सॼी दुनिया में नालो निर्वाह कनि था। हाणे हिकु ॿी शइ ॾिठी वई आहे त मुख़्तलिफ़ वक़्तनि ते मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटीज़ जा शागिर्द बुनियादी सहूलियतुनि जी, ख़ासि तौर ते उहे शागिर्द जेके हॉस्टल्स में रहनि था, उहे बुनियादी सहूलियतुनि जी खोट जे ख़िलाफ़ सरापा एहतिजाज हुजनि था। आमतौर ते ॾिठो वियो आहे या वेझे माज़ी खां इहे रिपोर्ट्स आहिनि त अक्सर पब्लिक यूनिवर्सिटीज़ माली बहरान जो शिकार आहिनि। अरिड़हीं तरमीम खां पोइ यकीनी तौर ते जेको एजुकेशन आहे उहो निज सूबाई सब्जेक्ट आहे। फंड्स जे हवाले सां ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं त सिंध हुकूमत केतिरा फंड्स ॾिए थी, यूनिवर्सिटीज़ जेके ऑटोनॉमस बॉडीज़ आहिनि उहे पाण केतिरो पैदा कनि थियूं, केतिरो फंड जमा कनि थियूं, कीअं उहे उनखे यूटिलाइज़ कनि था, उन ते बि ज़रूरु ॻाल्हि ॿोल थियणु घुरिजे। पर अॼु ॻाल्हि कंदासीं त सिंध यूनिवर्सिटी जामशोरो में गर्ल्स हॉस्टल में, मारवी गर्ल्स हॉस्टल में रहंदड़ शागिर्दियाणियुनि एहतिजाज कयो, एहतिजाजी धरणो हुयो। जंहिंखां पोइ बॉइज़ हॉस्टल्स में रहंदड़ शागिर्द बि उन्हनि सां हिमायत तौरु, हमदर्दी तौरु उते अची वेठा। सियासी समाजी पार्टियुनि जे अॻुवाननि बि उते शिरकत कई, मुख़्तलिफ़ माण्हुनि उते शिरकत कई। उन्हनि जो मुतालबो हो त उन्हनि खे हॉस्टल प्रोवोस्ट हिरासां करे रही आहे। जेकॾहिं असां पस मंज़र जी ॻाल्हि कयूं त कुझु ॾींहं पहिरियां कुझु शागिर्दियाणियुनि कुझु पेजिस ते या सोशल साइट्स ते इन क़िस्म जूं तस्वीरूं पोस्टूं रखियूं हुयूं त मारी गर्ल्स हॉस्टल में बुनियादी सहूलियतूं बि न आहिनि, पाणी बि न आहे, सफ़ाई न आहे ऐं जेका इमारत आहे उहा सुबुहाली जो शिकार आहे, वॉशरूम्स जी हालत सुठी न आहे। इन क़िस्म जूं उन्हनि पोस्टूं रखियूं जंहिंखां पोइ ॿुधायो पियो वञे त हॉस्टल प्रोवोस्ट डॉक्टर नाहिद आराई उन्हनि खे हिरासां कयो त जेकॾहिं तव्हां इहे पोस्टूं न हटायूं त तव्हांखे रिस्टिकेट कराए छॾींदसि। अॼु शागिर्दियाणियुनि एहतिजाज कयो, उनखां पोइ इहे इतलाउ आहिनि त उन साॻी प्रोवोस्ट उन्हनि शागिर्दियाणियुनि खे ॿीहर हिरासां करण जी कोशिशि कई। उन्हनि खे चयो त जेकॾहिं धरणो ख़तमु न कंदव त पोइ तव्हांखे रिस्टिकेट कराए वेंदो। आमतौर ते इहो हिकिड़ो ॾाढो ईज़ी जुमिलो हूंदो आहे, यूनिवर्सिटीज़ जे अंदरि ॿुधो वेंदो आहे। पूरे पाकिस्तान जे अंदरि इहा ॻाल्हि साॻी हूंदी आहे त जेकॾहिं हीअ शइ न थींदी त रिस्टिकेट कराए वेंदो। हक़ जी ॻाल्हि करणु, दाइरे जे अंदरि रही करे हक़ जी ॻाल्हि करणु बुनियादी हक़ आहे। शागिर्दनि जो बि ईअं ई हक़ आहे। पाकिस्तान जो आइन शागिर्दनि खे बि साॻिया हक़ ॾिए थो ऐं जीअं आम शहरी जा हक़ आहिनि त तालीम पढ़ाइणु हर शहरी जो हक़ आहे, आला तालीम पढ़ाइणु हर शहरी जो हक़ आहे। हाणे बुनियादी सहूलियतुनि जी खोट आहे, इहो त हिकु जेन्युन मसइलो आहे। इहा त ॻाल्हि कंहिंखां बि लिकल न आहे त बुनियादी सहूलियत जी अणाठ न हूंदी आहे। प्राइमरी एजुकेशन जी ॻाल्हि कयूं त वॉशरूम्स कोन हूंदा आहिनि, इमारतूं कोन हूंदियूं आहिनि ऐं जेकॾहिं असां हायर सेकेंडरी ऐं जेका कॉलेज सतह जी तालीम आहे उते बि खोड़ मामला हूंदा आहिनि, उन ते पाण ज़रूरु ॻाल्हि ॿोल कंदासीं। हाणे उनखां पोइ जॾहिं शागिर्दनि जो एहतिजाज, शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जो एहतिजाज हलंदड़ रहियो, 2 खां 2.5 कलाकनि ताईं एहतिजाज रहियो, उनजे दौरान इंतिज़ामिया उन्हनि वटि पहुती ऐं उन्हनि ॻाल्हियूं करण जी कोशिशि कई, पर उहे ॻाल्हियूं नाकाम रहियूं। जंहिंखां पोइ सिंध यूनिवर्सिटी जामशोरो जे वक़्ती वाइस चांसलर डॉक्टर खुंभाटी साहब राब्तो कयो ऐं उनखां पोइ उन्हनि खे ख़ातिरी कराई त प्रोवोस्ट खे हटाए वेंदो, छाकाणि त शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जो मुतालबो हो त प्रोवोस्ट खे हटाए वञे। कुझु देरि खां पोइ हिकिड़ो लेटर निकितो, ऑर्डर निकितो, जंहिंमें लिखियो वियो आहे त हॉस्टल प्रोवोस्ट डॉक्टर प्रोफेसर नाहिद आराइन जे मर्ज़ीअ ते या उनजी
ख़्वाहिश मूजिबि उहे मां जेके लफ़्ज़ उन्हनि लिखिया आहिनि उहे मां ज़रूरु कोट करण जी कोशिशि कंदुसि त ऑन हर पर्सनल रिक्वेस्ट ऑफ प्रोफेसर डॉक्टर नाहिद आराई प्रोवोस्ट मारी गर्ल्स हॉस्टल University of Sindh is hereby relieved from her additional assignments as a provost with immediate effect. जॾहिं त ईअं बिल्कुलु बि न आहे ऐं शागिर्दनि जो मुतालबो हो उनखां पोइ शागिर्दनि जो दबाउ हुयो उनखां पोइ घणे अरसे ताईं रहंदड़ प्रोवोस्ट खे हटायो वियो सिंध यूनिवर्सिटी जे तर्जुमान बयान रिलीज़ कयो प्रेस रिलीज़ जेका आहे उहा जारी कई उन में बि हुन इहो लिखियो आहे त प्रोवोस्ट जे रिक्वेस्ट ते या उन जे इसरार ते उनखे हटायो वियो आहे बुनियादी सहूलियतुनि जो हुजणु लाज़मी आहे यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे इहो ज़रूरु ज़हन में रखणु घुरिजे त बुनियादी सहूलियतूं जेकॾहिं न हूंदियूं त उहे उते कीअं रहंदा अॼु वाइस चांसलर साहिबु इहो चयो आहे त शागिर्दियाणियूं ऐं शागिर्द असांजा बचनि वांगुरु आहिनि यकीनी तौर ते आहिनि ऐं यूनिवर्सिटी जे अंदरि हॉस्टल्स जे अंदरि सहूलियतुनि जो हुजणु बि लाज़मी आहे ऐं यकीनी तौर ते इहा ज़िम्मेवारी आहे इंतिज़ामिया जी फंड्स जो मामिलो आहे उहो सिंध हुकूमत या वफ़ाक़ी हुकूमत या HEC ऐं यूनिवर्सिटी का बि यूनिवर्सिटी उहा उन्हनि जो अंदरूनी मामिलो आहे उनखे वेही करे उहो उनखे करे सघनि था डिस्कस करे सघनि था उन ते ॻाल्हाए सघनि था ऑटोनॉमस बॉडीज़ आहिनि उहे पाण कीअं फंड्स क्रिएट कनि उहे कीअं पैदा कंदा हज़ारे शागिर्द अचनि था उन जूं फीसिस आहिनि छाकाणि त फीस जेके बि फीस आहे उन में बि तमामु घणी वाध कई वई आहे न रुगो सिंध यूनिवर्सिटी पर सभिनी यूनिवर्सिटीज़ जे अंदरि फीयुनि में वाध कई वई आहे त उन्हनि जा पंहिंजा बि फंड्स आहिनि ऐं उन्हनि खे उहे फंड्स यूटिलाइज़ करणु घुरिजनि यूनिवर्सिटी इंतिज़ामिया खे घुरिजे त शागिर्द ऐं शागिर्दियाणियुनि खे जेके बेसिक नीड्स आहिनि बुनियादी सहूलियतूं आहिनि फैसिलिटीज़ आहिनि उहे उन्हनि खे ज़रूरु मुहैया करे ॾींदा इजाज़त अल्लाह निगहबान